नाज़रीन अहम ख़बर है अवां खे आगाह करियो पिया। सूबाई वज़ीर शहज़ील इनाम मेमूर चयो आहे त हाफ़िज़ नईम इल्ज़ाम हणण बंद करे। असां कंहिं बि मेंबर खे वोट ॾियण खां नाहे रोकियो। जमायत इस्लामी इंतशार पखेड़ियो त कानून हरकत में ईंदो। हिन जमायत शागिर्दनि खां किताब खसे खैन हथियार ॾिना। कराची जो अवाम जमायत इस्लामी खां बेज़ार थी चुको आहे। आवाम फ़ैसिलो करे चुकी आहे त कराची में मेयर ऐं डिप्टी मेयर पीपल्स पार्टी जा हूंदा। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर शहज़ील इनाम मेमूर चयो आहे त तहरीक इंसाफ़ 75 सालनि जी तारीख़ में मुल्क खे सभ खां वधीक नुक़सान पहुचायो। नौजवाननि खे गुमराह करे रियासत ख़िलाफ़ नफ़रत पैदा कई। सामूंडी तूफ़ान सबबि कराची, ठट्टो, सिजावल ऐं थरपारकर में तेज़ बरसात जो इम्कान आहे। माण्हुनि खे चयो आहे त महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थी वञनि। बिल्कुल नाज़रीन ख़बर अवां खे ॾियूं पिया। सूबाई वज़ीर शहज़ील इनाम मेमूर चयो त हाफ़िज़ नईम इल्ज़ाम हणण बंदि करे। असां कंहिं बि मेंबर खे वोट ॾियण खां नाहे रोकियो। जमायत इस्लामी इंतशार पखेड़ियो त कानून हरकत में ईंदो। हुन जमायत शागिर्दनि खां किताब खसे खेनि हथियार ॾिना। कराची जो अवाम जमायत इस्लामी खां बेज़ार थी चुको आहे। अवाम फ़ैसिलो करे चुकी आहे त कराची में मेयर ऐं डिप्टी मेयर पीपल्स पार्टी जा हूंदा। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर शहज़ील इनाम मेमूर चयो आहे त तहरीक इंसाफ़ 75 सालनि जी तारीख़ में मुल्क खे सभ खां वधीक नुक़सान पहुचायो। नौजवाननि खे गुमराह करे रियासत ख़िलाफ़ नफ़रत पैदा कई वई। सामूंडी तूफ़ान बाबति ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर जो चवणु हो त सामूंडी तूफ़ान सबबि कराची, ठट्टो, सिजावल ऐं थरपारकर में तेज़ बरसात जो इम्कान आहे।